लतीफ़ साईं जी मजलिस में तव्हां सभिनी भाइरुनि खे वधीकार। अॼु अचो त पाण कलाम पाक जी सूरत अल ज़लज़ाल था पढ़ूं। ख़ुदा फरमाए थो न जॾहिं इनकलाब ईंदो, उहो अज़ीम इनकलाब जंहिंमें इंसान जो मौजूदा निज़ाम ऊंधो थी वेंदो, जेको ग़लति तहज़ीबी ऐं समाजी निज़ाम आहे। ख़ुदा फरमाए थो त ए ज़ालिमो, ए ज़ालिम कुवतूं जेके अॼु धरती ते जबलनि वांगुरु खुपी वयूं आहिनि, उन्हनि सभिनी जबल जहिड़नि जाॾियुनि ऐं जबरियुनि ऐं आफ़त जहिड़नि ताक़तुनि खे उखाड़े फिटो कयो वेंदो। ऐं उहो इंसानु जंहिंजे तसवर में बि इहो न हो त अहिड़ो बि को इनकलाब अची सघे थो जंहिंमें छत पटनि सां लॻंदा। हेॾा ताक़तवर, दहशतगर्द ऐं ज़ालिम माण्हू ऐं ज़ालिम कुवतूं जिन पंहिंजे क़ौमी ऐं ज़ाती मफ़ादनि ख़ातिर दुनिया जे ॿियनि क़ौमुनि खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। हा, इंसानु वाक़ई ॾाढे अचरज में अची वेंदो त हेॾी वॾी तब्दीली कीअं आहे। लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत आहे, जा वाहड़ में वह तां तूं मछ न मोटियो, कि काए में को करिए पोइ मोटण जा पह, सिर मथे थो सह महमे जूं मलाहनि जूं। जॾहिं दरिया भरियो तरियो हो तॾहिं त तूं मोटे कोन, हाणे जॾहिं पाणी सुकी वियो हलियो, हाणे केॾां भॼंदे, हाणे त भॼण जा रस्ता बंदि थी विया आहिनि तुंहिंजा। हा, वरी सूरत कंटिन्यू आहे। उन वक़्तु तारीख़ पंहिंजो पाण खे वरजाईंदी, अॻियनि क़ौमुनि जा किसा ऐं कहाणियूं हक़ीक़तूं बणिजी अॻियां अची वेंदा ऐं उहो सभु कुझु ख़ुदा जे अहम क़ानून मुताबिक़ हूंदो। उन वक़्तु हिकु नए निज़ाम जी जोड़जक थींदी, उन वक़्तु हिकु नए निज़ाम जी जोड़जक थींदी। अशराफ़ ऐं बदमाश माण्हुनि खे धार कयो वेंदो, ॾोहारी ऐं शरीफ़ माण्हू हिक ॿिए खां धार थी वेंदा। ही क़यामत जो तसवर, क़यामत जी माना इनकलाब। उन वक़्तु हिकु नए निज़ाम जी, हिकिड़ो निज़ाम जेको ग़लति आहे, जेको उहो त तबाह थींदो हुओ, ऐं उहे जेके ज़ालिम जेके माण्हू आहिनि उहे बि ॿ दफ़ा उहे सभई माण्हू, पर रुगो तबाही कोन थींदी, पर उनजी जाइ ते हिकिड़ो सुठो निज़ाम बि ईंदो। ख़ुदा फरमाए थो त उन वक़्तु हिकु नए निज़ाम जी जोड़जक थींदी। अशराफ़ ऐं बदमाश माण्हुनि खे धार कयो वेंदो, ॾोहारी ऐं शरीफ़ माण्हू हिक ॿिए खां धार थी वेंदा। हर टोले जे अमलनि जा नतीजा सभिनी जे अॻियां अची वेंदा। जेको ज़रे जेतिरो बि ख़ुदा जे क़ानून ते हलंदो, संदसि चङे अमल जो नतीजो साम्हूं अची वेंदो। ऐं जेको रती बराबरि बि क़ुर जे क़ानून जी भंजकड़ी कंदो, उन्हनि जी सज़ा ज़रूरु खाईंदो। या जेका पाण सवेल आयत सगोरी पढ़ी, मिसकाल ज़रतुन ख़ैरन यरा, मिसकाल ज़रतुन शरन यरा। इहो सभु कुझु अॼु हिन दुनिया में बि थींदो, भई माज़ी में बि छो, ऐं इहो सभु कुझु अॼु हिन दुनिया में बि थींदो। ख़ुदाई निज़ाम क़ाइमु थींदो, जीअं हुज़ूर साईं जे ज़माने में थियो हो ऐं उन खां पोइ बि ईअं थींदो। ऐं आख़िरत में जॾहिं इंसान जो हर अमल नतीजो पंहिंजे अॻियां अची वेंदो। लतीफ़ साईं जो बैत आहे, चुरनि